पनुआकल अॼु सानिया कारसाज़ जे शहीदनि जी वरसी अक़ीदत ऐं एतिराम जोश जज़्बे सां मुल्क जी कुंड कुर्छ में मल्हाई वई, जिते शहीदनि खे अक़ीद जा सलाम पेश कया विया। सखर प्रेस क्लब ते वॾो जलसो पीपल्स पार्टी पारां मुनक़द कयो वियो, जिते हज़ार जियालनि शिरकत करे कारसाज़ जे शहीदनि खे अक़ीदतनि सां भरियल भेटा पेश कई। ज़िले सखर जे समूरे तालुकनि मां वॾा काफ़िला जलसे में शरीक थिया। पनुआकल मां अवामी अॻवान सलीम गनी कलवड़ जी अॻवानी में सवें गाॾियुनि जो काफ़िलो हज़ार जियालनि सां गॾु सखर पहुतो। जलसे खे अॻूणे MNA नौमान इस्लाम शेख, अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अवैस कादिर शाह, अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह ख़िताब कयो। स्टेज ते मेयर सखर अरसलान शेख, अॻूणे MNA डॉक्टर शाज़िया असलम सूमरो, सैयद फ़ारूक शाह, चेयरमैन ज़िले सखर कुमैल हैदर शाह, चेयरमैन उशर ज़कवात ज़िले सखर सलीम गनी कलवड़, मीर रहमान मेंगल, मियाँ अब्दुल कवी इंढड़, सरदार रफ़ीक ख़ान कलवड़, अरशद मुग़ल, रशीद कोराई, लियाकत ख़ालिदी ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ। पिंडाल में हज़ारे जियाला वॾे जोश ऐं जज़्बे सां मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।